हैदराबाद में समाजी तंजीम पारा औरतन जी भलाई लाए जाखोड़ींदड़ बहराड़ी जी औरतन जे मान में तकरीब मुनक़द कई वई। MDF पारा गोठ शफी सोलंकी में मुनक़द कयल तकरीब में सीडा जे ऑफिसरन, समाजी अगवाणन तोड़े बहराड़ी जी औरतन ए मर्दन वडे अंग में शिरकत कई। औरतन जी पानी में शमूलियत जे लाइ जेका हिकिड़ी महिनत कई ऐं उन में जेके इन्हनि औरतुनि जो किरदारु रहियो, हिन जे हितां जे माण्हुनि जो किरदारु रहियो, उन्हनि खे भेटा पेश करण जे लाइ असां हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें इन्हनि माण्हुनि खे भेटा पिया पेश कयूं। उहा कम्युनिटी या उहा औरत जेका जेका उन सॼे सिस्टम खां ॿाहिरि आहे या उनखे कंहिं प्रोग्राम में या कंहिं बि गवर्नेंस में शामिल नथो कयो वञे, ख़ासि तौर ते पाणी ऐं पाणी में जेको इरीगेशन एक्ट आहे या सिंध वाटर ऑर्डिनेंस आहे उन में मार्जिनाइज कम्युनिटी ऐं औरत जो जेको आहे किथे बि ज़िक्र न आहे। कम्युनिटी जूं औरतूं आहिनि उहे इलाही माना में अगरि सम्झो वञे त एम्पावर थी चुकियूं आहिनि। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त हेतिरी तादाद में हिन प्रोग्राम में मर्दनि खां वधीक अॼु असांजूं भेणूं जेके आहिनि उहे आयूं आहिनि जेके कॾहिं घरनि मां ॿाहिरि न निकितियूं हुयूं। बहराड़ी जी औरतन जो चवणु आहे त समाजी तंजीम पारां खेनि संदुनि हक़नि बाबति तमामु घणी ॼाण फराहम कई वई आहे। इंटरव्यू जेको वठनि था अची घर उहे मर्द माण्हू कोन था चवनि ऐं माना इंटरव्यू असीं ॾियूं था त केरु एतिराद घर में कोन थो करे। असांजे ॻोठनि में इहो कान हूंदो त असांजा मर्द ऐं मायूं वेही करे हीअं प्रोग्रामनि में शामिल थियनि, पर असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त हिननि सुठे तरीक़े प्रोग्राम करायो आहे। 15 औरतुनि जेके हाणे पंहिंजी बाक़ाइदे ज़मींदारी कराइनि पियूं, पंहिंजा हारी रखी कमकार निगरानी ही हुअसि। या चऊं था त औरत निकिरे ऐं पंहिंजा हक़ वठे। तकरीब में मक़ामी रागियनि सुरनि जी वर्खा करे सभिनी खे झुमाए छॾियो। जॾहिं त मर्दनि तोड़े औरतनि समाजी तंज़ीम जी वाखाण कई। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।